लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब फैज़ सिद्दीकी सां जारी आहिनि। साई खां अवल असां मोहतरमा गज़ाला बतूल सिद्दीकी जे हवाले सां ॻाल्हि पूरी कई हुई। ऐं चाहियां थो गज़ाला बतूल सिद्दीकी फैज़ जी सोट बि हुई ऐं ज़ाहिरा सॼो हिकु घरु हो। उन खां पोइ हू लियारी जे मैदान ते क़तल थी ऐं सॼो हवाल हुन जे नंढपण खां वठी असां फैज़ खां पुछणु चाहियूं था। फैज़ को बि सवाल नथो पुछां, सवाल ई हिकिड़ो आहे, गज़ाला बतूल सिद्दीकी। गज़ाला बतूल सिद्दीकी मुंहिंजी सौट हुई, नंढपण जी दोस्त हुई, खां वठी असांजी दोस्ती नंढपण खां। ऐं ॻोठ में बि गॾु रहियासीं त घर गॾु हुया। पोइ हुनजे भाउरनि सां बि दोस्ती। हीअ माना मिज़ाजनि जहिड़ो कर न छोकिरो हुई। उहे जेके बहिराणीअ में छोकिरियूं हूंदियूं हुयूं शाय क़िस्म जूं, डिस्टेंस रखण वारियूं। ऐं हीअ न अदा चवंदी न छा, ऐं मूंखे चवंदी माइट। पोइ वरी असांखे वरी किताबनि जो शौक़ु, गुल फुल गुलंजड़ा ॿारड़ा, ॿाराणो अदब, ईदू शीदू, सिंधबाद सीलानिया, सत सफ़र, इहो इबरत मैगज़ीन, इहे असांजे घर में ईंदा हुया। इबरत मैगज़ीन पहिरीं काविश मैगज़ीन हुयो, 80 में स्टार्ट थियो। हाणे उहे बाबा साईं मुंहिंजे लाइ वठी अचे, या मां ॻोठ में किताब नसीर मेमण जो हिकिड़ो माइट हो, उन वटि ईंदा, हू सेल कंदो हो। पोइ मां पढ़ंदो हुउसि, वरी घर जो अचे, माइट ही किताब मां खणी थी वञा, खणी वञ। पोइ हुनखे बि किताबनि जो शौक़ु, कहाणियुनि जो। ज़ाहिर आहे हुन ॿाराणे दौर में त ॿाराणो अदब ई सूट कंदो आहे। पोइ वरी छाकाणि हीअ मूंखां पढ़ाईअ में हिकिड़ो साल सीनियर हुई, त जॾहिं हीअ 7हों दर्जो पास करे 1981 में 8हें दर्जे में पहुती, त पोइ बाक़ी जेको आहे मैट्रिक ताईं जेका हिन तइलीम असां कराचीअ में हासिलु कई। छाकाणि त हिनजी वालदा मोहतरमा चाची असांजी उहा लियारीअ जी बलोच हुई, मामा उस्मान बलोच, वॾो लेबर, उनजी भेण। पोइ हिन वरी उनखे उते कराचीअ में उते पढ़ी, सॼी तइलीम उते मैट्रिक उते हासिलु कयईं। तंहिंखां पोइ वरी फस्ट ईयर इंटर वरी हिन ज़ुबैदा कॉलेज हैदराबाद में कई। त मां फस्ट ईयर में पढ़ंदो हुउसि, ट्रेन में ईंदा हुआसीं, जेका कोटड़ी खां मंझंदि जो ईंदी। हिकिड़े ॾींहुं मां ॾिठो त लेडीज़ कंपार्टमेंट सां लॻ, कोटड़ीअ खां काॾे ईंदी? लाड़काणो। अच्छा, दादू लाड़काणो सेक्शन। त मां ॾिठो त उन ज़माने में त लेडीज़ कंपार्टमेंट अलॻि हुयो, उन सां ॾिठुमि त हिकिड़ो स्लीपर हो, उते हिकिड़ी छोकिरी वेठी आहे। छोकिरा वापसि आया त मूंखे लॻो त माना इहे त मुंहिंजो ऐं अकेली किताब पे पढ़े। हाल हाल थियो, माइट अच अच वेह। मूं चयो हाणे ॻाल्हि ॿुध, छोकिरनि जी रश वधीक आहे, मोकलूं थियूं पई मुंहिंजे ख़्याल में, मुहरम जी मोकल हुई या इहो। मूं चयो हाणे तूं लेडीज़ कंपार्टमेंट में वञी वेह, ऐं हिते वरी जीअं असां वेही सघूं। जी हा ठीकु आहे। उहो वरी उते वेठी। पर हाणे इहा ॻाल्हि आहे 1985 जी। हिकिड़ी छोकिरी कराचीअ मां निकिरे थी या हैदराबाद मां, ऐं अकेलो सफ़र, इहा हिकिड़ी कहाणी त थी सघे थी, पर रियलिटी माण्हू शायदि घटि ई उनखे सम्झंदा, पर इहा हक़ीक़त हुई। माना एतिरी उहो बोल्ड हुई। ऐं पोइ वरी गॾु आयासीं, टांगे ते चढ़ी, हाल वाल पे वरितईं, भला हिते छा करी पियो, छा आहे मसइलो, यार किताब पढ़ंदो आहीं या न, इहो सॼा हाल वाल असांजा थींदा रहिया। बाद में वरी वक़्तु गुज़रियो। 1987 में असां हैदराबाद जे अनवर विलाज़ में शिफ्ट थियासीं। त हिननि बि उते हाउसिंग स्कीम जेका हुई उन में बुकिंग कराई। पोइ हीअ वरी 2-3 महीननि खां पोइ शिफ्ट थी आया। ऐं हिन वरी होम्योपैथिक कॉलेज में किथे दाख़िला वरिती, पढ़ंदी कंदी यूनिवर्सिटी। वरी पोइ वापसि ही अर्ली 90s में ही हैदराबाद छॾे वरी कराची हलिया आया, लियारी में अची शिफ्ट थिया। त मां जेको अकेलो कराची जेको आहे सो यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि, फाइनल ईयर में पहुची वियो हुउसि। 92 जी ॻाल्हि आहे। त हिन जे घर वञी रहियसि।
ॾाढी ख़ुशि थी। माइट कीअं पहुते ॿुधायोमांसि मां सदर खां पोइ पुछा कंदो बस में, नंबरनि जी ख़बर कान हूंदी, ॿुधायोमांसि। पोइ ज़िंदगीअ जो सफ़र रहियो। मुंहिंजी जेका आख़िरी हुन सां मुलाक़ात थी आहे उहा 2011 जे अक्टूबर या नवंबर जो महीनो हो। मुंहिंजी भाइटी जी शादी उन में आई। हिन जी शादी त 95 में थी ऐं ॿार हुयसि, नंढिड़ो ॿारु ॾिठोमांसि हंज ते, त मां चयो ईअं मज़ाक फ्री त हुयासीं ईअं ई हिक ॿिए सां माना, त मां मज़ाक में चयोमांसि मुंहिंजी छोकिरी पंहिंजो ख़्यालु करो, ईंदी ॿारु ॼणींदी। मूंखे चई मारिया तूं त पाण शादी कई कान, वरी असांखे थो रखी, शर्म कोन थो अचे, खिली माना। मुंहिंजे घर वारा सभु वेठा वॾी टहकनि था। इहा मुंहिंजी हुन सां आख़िरी मुलाक़ात हुई। 2012 में तव्हांखे ख़बर आहे इहो दौरु जेको कराची जूं हालतूं हुयूं। मां हिकिड़ी NGO में जॉब कंदो हुउसि, ऑफिस में हुयुसि त ख़बर पई त हंगामा थी विया आहिनि, ट्रैफिक जैम थी वई। मां पहुतुसि घर त मूंखे भाइटी जी फ़ोन आई, चाचा ही। मां मुंहिंजो मालूम कयां थो, पोइ हुनजो भाउ नंढे खे फ़ोन कई, बसि ख़बर पई त शयूं थी विया। मां वियुसि ॿिए ॾींहं ते जनाज़े नमाज़ में। तारीख़ कहिड़ी? 21 मई, 20 या 21 मई। 21 मई 2012। सनन वाले साहब हयात हो, पर मूंखे यादि आहे त चाचा एॾो ग़म में वेठो हो जो मां हुन सां मिलण जी माना हिमत न करे सघियुसि। इंतिहा दर्जे जी माना हुन में क़ौम परस्ताना कंहिं सियासी जमायत सां हुनजो तालुक़ु कोन हो, को जेके पॉलिटिकल एक्टिविस्ट थींदा आहिनि या छा, पर हूअ नेशनलिस्ट ख़्यालनि जी माई। इन सां जुड़ियल हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जेको जॾहिं सिंध में हैदराबाद में लिसानी फ़साद पंहिंजे उरूज ते हा, ऐं मई 90 वारा आख़िरी फ़साद जेके थिया लिसानी, उन में वॾे पैमाने ते लॾ पलाण थी, माण्हू पंहिंजा घर छॾे कैंपुनि में रहिया पिए। हिकिड़े ॾींहुं मूंखे वहदत कॉलोनीअ में नज़र आई, हफ़ीज़ कुरैशी हैदराबाद में हूंदो हुयो, सिंधी ॿोली सचियो, उनजी भेण ॾाढी एक्टिव हुई, फ़हमीदा कुरैशी, उहा ऐं हिकु ॿ ॿियूं छोकिरियूं निटहण उस में डोनेशन्स कलेक्ट पिया कनि, कैब में माण्हुनि खे खाधो खुराक पहुचाइण जे लाइ। बाद में वरी ख़ैर हाणे असांजा कराची जी लाइफ त तव्हांखे मसरूफ़ लाइफ आहे, फ़ोन ते हाल अहिवाल पियो थींदो, पर 2010 जे जेका पहिरियों फ्लड आयो त उन में हिते कराची में बि कैंपूं लॻियूं, त दोस्तनि वटां ऐं जेके उते जौहर में रहंदा हुया ॿिया, त हीअ सुबुह जो ऑफिस वञण खां पहिरीं जेका भरिसां हुननि जे कैंप हुई उते मानियूं तयारु करे पंहिंजे हथनि सां उहे पहुचाए पोइ ऑफिस वेंदी। इहो हुनजो जज़्बो हुयो जेको बहरहाल उन में मां सम्झां थो त इहा इन लेवल ते हुनजी पंहिंजी माना जेका न मुहबत सिंध सां त पंहिंजी जाइ ते, पर इहो क़दम जेको आहे हुनखे न खणणु खपंदो हो। छा कयो हुई साईं? उते जेको हामिद मीर जो उन ॾींहुं प्रोग्राम कयो शाम जो, त ऐं जेको उते ख़बर पई त रैली खां ई जंहिं महिल आया पिए त रणछोड़ लैन वटि मथे फायरिंग थी पई बिल्डिंग्स में, त हीअ पुलिस वारनि वटि वई त तव्हां हिननि खे रोकियो छो था तव्हां, त हुननि जो बाबा असांखे पावर्स कोन्हनि। हाणे इहो गवर्नेंस जो इहो हाल हुयो। इन खे मां चवंदो आहियां डॉक्ट्राइन ऑफ रिकन्सिलिएशन, नज़रिया मफ़ाहिमत, हिकिड़ो नज़रिया ज़रूरत आहे त बाबा ठीकु आहे, क़त्ल गारत बरी पे हले सभु कुझु, पर हुकूमत क़ाइमु रहे, वज़ारतूं क़ाइमु रहनि, ख़ामोश रहो। इन खे मां ॾींदो आहियां नालो नज़रिया मफ़ाहिमत। उन ते उहो जज़्बाती थी हिकिड़े पुलिस वारे खे चई त इहे चूड़ियूं लाहे हुनखे चई त हाणे इहे तूं पाए ऐं बंदूक मूंखे ॾे। हुनखां उहो बंदूक फोड़ण जी कोशिशि कई अथई त मथां कंहिं पोइ गोली हलाई आहे या पथर फिटी कयो आहे छा, उहो रोंदड़ी उते ई किरी पई, शहादत थी वई।
इहो इंतिहा पसंदाना क़दम आहे। हुनजा ॿार बचा हुया, हुनजी ज़िंदह रही बि क़ौम जे लाइ घणो कुझु करे सघिजे थो, पर हाणे असां वटि चवंदा आहिनि न त बाबा हुनजी हयाती शायदि एतिरी ई, हुनजो मौत ईअं लिखियलु हो। न पर असां में विक्टम खे ब्लेम करण जी बि त आदत आहे न। हिकिड़ी औरत आहे, उहा क़तलु थी आहे, बकुल तव्हांजी दिलेर हुई, हुई बिल्कुलु। त उन दिलेर माण्हूअ जो क़तलु थियणु ऐं वरी तव्हां ॾोह बि उन ॾे ॾियो त हिनखे ईअं न करणु साईं इन टाइम ते हू छा करे? मां इन ते चवंदुसि लड़ाई जूं कुझु स्ट्रेटजीज़ बि हूंदियूं आहिनि। न हो त कंहिं पॉलिटिकल पार्टी में नई त स्ट्रेटजी कीअं करे, हुनजो त पंहिंजो ज़ाती जज़्बो। हाणे ज़ाती जज़्बे में जीअं मूं चयो न तव्हांखे त फ्लड विक्टम्स वारनि जी हेल्प पे कयईं, हा ठीकु आहे, कयईं पे, इहा बि कयईं पे, त अहिड़ा कम ज़िंदह रही माण्हू करे सघे थो। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे। वधीक त हाणे अलाह हुनखे जन्नत नसीब करे, बराबरि हुनजो हिकिड़ो उनजे मर्तबे ऐं मान में का बि घटिताई कान थी अचे। हुनजो मिसाल आहे, अॼु बि हुनखे ट्रिब्यूट पेश कयो वेंदो आहे जॾहिं बि हुनजी वरसी थींदी आहे। मां त आख़िरी सुवाल थो पुछां गज़ाला ते। तव्हां शुरूआति में हिकिड़ो लफ़्ज़ चयो त हू नंढे हूंदे खां छोकिरो हो, असां ईअं छो नथा चऊं नंढे हूंदे खां छोकिरी दिलेर, छोकिरो छो था चऊं? उहो मां उन कंटेक्स्ट में थो चवां, छो त अमूमन असां वटि मुआशिरे में न अमूमन भला अमूमन का ख़ासि छोकिरी बि त थींदी न। हा ख़ासि हीअ माना ईअं चई सघो था, थी सघे थो मां सही उनखे इलेबोरेट न करे सघियो हुजां, त हुन में हिकिड़ो बोल्डनेस हुई, शाइनेस न हुई हिन में, इन क़िस्म जी उहो रख रखाव न हुयो, ऐं पंहिंजो ॻाल्हाईंदी कंदी हुई, हर कंहिं सां ताड़ा मिलाईंदी हुई, चर्चा कंदी हुई। छा में नौकिरी हुअसि? PI में पब्लिक रिलेशन ऑफिसर हुई। अच्छा। उते ई जेको हुनजो पोइ शरीक हयात थियो मज़हर ज़रदारी, उन सां हुनजी शादी थी, जंहिंमां हुनखे ॿार थिया। ऐं सुठी हिकिड़ी माना तव्हां ॾिसो न त हुनजो जज़्बो त हिकिड़ी वाइट कॉलर सोफिस्टिकेटेड क़िस्म जी जॉब कंदड़ ऐं उहा वञी हिकिड़ी रैली में शरीक थिए, ऐं उन्हनि हालतुनि में जॾहिं सख़्तु हिकिड़ियूं ख़राबु हालतूं हुजनि, त उनजो जज़्बे जो त असां हुनजो क़दुरु कयूं था। बिल्कुलु। उनजे क़त्ल ते सरकार छा कयो? पर सरकार त कुझु कोन्हे कयो अॼु ॾींहं ताईं। मूंखे त का ख़बर न आहे, को पकड़ियो हुजे, को छा थियो हुजे, का जांच? बसि उहो जीअं उन ज़माने में जेके माण्हू ईअं वीचारा ॿिया लाइ केतिरा पंहिंजी ज़िंदगियुनि त हथ विञाए वेठा, हीअ बि ईअं ई हुनजी का तहक़ीक़ात कोन थी, कुझु कोन थियो। उन ज़माने सॼे पीरियड खे त ॾिसो था, आई एम सॉरी टू से, त हिकिड़ो ख़ौफ़ जी अलामत हुई उहो पूरो कराची। असां बि हिन शहर में मां बि 99 खां रहां थो, पर उहो पीरियड त हिकिड़ो ॾाढो, उन में छा गवर्नमेंट कयो? बसि इहो त बाबा हुकूमत में भोजो, असांखे बि वोट ॾियो, पोइ इहा ॻाल्हि वरी ॿी निकिरी वेंदी, त पोइ वरी ॿिटा निज़ाम बि आया पे, त वरी नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं फैज़ सिद्दीकी सां जारी आहिनि, पर मोहतरमा गज़ाला बतूल सिद्दीकी हिकिड़ी दिलेर औरत जे क़त्ल ते सिंध पुलिस छा कयो, इहा हुनजे वारसनि खे बि ख़बर न आहे, ऐं इहा नज़रिए ज़रूरत तहत हुनजे क़त्ल जी जांच न थी, या नज़रिए मफ़ाहिमत तहत हुनजे क़त्ल जी जांच न थी। फैज़ सिद्दीकी सां असांजी कचहरी जारी आहे, वरी कंहिं ॿिए मौज़ू ते पाण हिन सां ॻाल्हाईंदासीं।